अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा नसीबी जुता हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, सकरंद का राजकुमार ओडी जी रिपोर्ट मूजिब डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पवर अॼु पीपल्स मेडिकल अस्पताल नवाब शाह जो दौरो कयो। इन मौके ते डिप्टी कमिश्नर अस्पताल के मुख़्तलिफ़ शोबन ट्रामा सेंटर, दिल जे वार्ड, एमरजेंसी वार्ड, हासन वारे शोबे, अल्ट्रासाउंड समेत मुख़्तलिफ़ वार्डन जो मुआयनो करे अस्पताल में मरीज़न के मिलंदड़ सेहत जी सहूलतन ऐं सफ़ाई सुथराई जे इंतजामन जो जायज़ो वरितो। इन मौके ते MSP MC अस्पताल डॉक्टर यार अली जमाली ऐं ॿिया अमलदार साण गॾु हा। अस्पताल जे दौरे दौरान डिप्टी कमिश्नर अस्पताल जे MS डॉक्टर यार अली जमाली खे हिदायत कई त अस्पताल में ईंदड़ ऐं दाख़िल मरीज़न खे सेहत जो बेहतर सहूलतूं फ़राहम करण लाइ हर मुमकिन क़दम खयां वञनि, जॾहिं त दवाउनि जी फ़राहमी ऐं डॉक्टरनि जी हाज़िरी खे पिणु यकीनी बनायो वञे।